दादू रिपोर्ट सर्वर जलाल सोलंगी मूजिब दादू शहर के शहबाज कॉलोनी जो रहवासी होटल मजदूर 14 साल अली मुतसा पुट रज़ा मोहम्मद शाहानी होटल ते कम कंदे ओचितो संदसि बांह ते छुरी किरी पवण सबब संदसि रग कटिजी पई। जख्मी खे रतोरत हालत में इमरजेंसी शोबे में आंदो वियो। ड्यूटी डॉक्टर अजीज मेहमान ऐं जख्मी नींगर जे मामले कुर्बान शाहानी विच में नींगर जो इलाज न करण तां मोहमारी थी पई, जेकरे ड्यूटी डॉक्टर इलाज जो बेहतर सहूलत न हुजण जो जवाब ॾियारे जख्मी खे सेवन अस्पताल रेफर करण जो लेटर जारी करे छॾियो। पोइ ते मामी मीडिया खे ॿुधायो त असां ग़रीब आहियूं, मसवाड़ जी जॻह में रहंदा आहियूं, असां वटि एम्बुलेंस जा तेल जा भी पैसा न आहिनि। ज़िले जे वॾे अस्पताल आहे जेका रेफर सेंटर बणियल आहे, जेके सियासी माण्हू हथ वठी बर्बाद करे छॾियो आहे। फौरी तौर अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे बेपोच मरीज़नि खे बहितर इलाज जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि।